कंडियारो मोटरवे पुलिस बेट 29 कंडियारो मां ईंदड़ वींदड़ गाॾियुनि ख़ुसूसी तौर ते बसनि खे सर्च ऑपरेशन कयो वियो। नेशनल हाईवे मोटरवे पुलिस जे आईजी डॉक्टर कलीम इमाम, एडीआई जे डॉक्टर आफ्ताब अहमद पठान, साउथ रीजन डीआईजी मतलूब अहमद, साउथ ज़ोन एसपी सज्जाद हुसैन भट्टी जन जे अहकामात ते अमल कंदे डीएसपी सैयद राशिद अली शाह जी निगरानी में कार्रवाई कई वई। कार्रवाई में एडमिन अजब अली, ऑपरेशन ऑफिसर मंसूर अहमद ऐं पेट्रोलिंग ऑफिसरनि जन हिस्सो वरितो। बसनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई, जन में बसनि जे मथां सवारी खणणु, रूट ऐं ॿियनि ज़रूरी कागज़नि जी चेकिंग कई वई। मोटरवे जे क़ानून मूजिबि क़ानून ते अमल न कंदड़नि जा चालान काटिया विया ऐं बसनि वारनि खे क़ानून ते हलण जी ब्रीफिंग ॾिनी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।